अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरियागुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान में बीहर अगराई ते पाक फौज जो भरपूर जवाब तालिबान जूं 6 चौकियूं तबाह। केपीके जे कुरुम जिले में अफगान तालिबानी खारजियन जी फायरिंग ते पाक फौज बर वक्त जवाबी कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियन मौजूद पाक फौज की जवाबी कार्रवाई में अफगान फोर्सेस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशनूं अमले समेत तबाह। तालिबान ऐं खारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रियन जो वधीक चवणु आहे त पाक फौज खारजियन जे हिकु ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में खारजियन जो कमांडर मारिजी वियो। झड़पुनि दौरान अफगान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजे हिकु चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे। अफगान तालिबान पारां पाकिस्तान ते हमले में एल्ब्रोस मिसाइल सिस्टम इस्तेमाल करण शक। 2022 में तालिबान एल्ब्रोस ऐं लोना IMF जी नुमाइश कई। सोवियत यूनियन पारां छॾियल पुराणो मिसाइल सिस्टम बहाल कयो वियो हो। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। एग्जीक्यूटिव बोर्ड जे मंज़ूरी बाद $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत पाकिस्तान इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तेकाम अची रहियो आहे ऐं मार्केट इतमाद जे बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान में करंट अकाउंट खसारो 14 सालनि बाद पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जी मटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई। खैबर पख्तूनख्वा जे नए वॾे वज़ीर जे हलफ़ बर्दारी तक़रीब अॼु थींदी। गवर्नर फैसल करीम कुंडी वॾे वज़ीर सोहेल अफरीदी खे हलफ़ खणाईंदो। पेशावर हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं नए चूंडियल वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हो।